भारत पारां ॿीहर जारियत जो इम्कान मौजूद। जेकॾहिं ईअं थियो त पाकिस्तान भरपूर जवाब ॾींदो। मोदी हिकु कुंड में पोइते हटी वियो आहे। संदसि सियासी सीड़पकारी ख़त्म थी चुकी आहे। तंहिं करे अहिड़ी सूरत हाल में वाड़ाइप में मोदी का बि हरकत करे सघे थो। जेकॾहिं मोदी को बि जारहाणो क़दम खयो त सॼी दुनिया हिकु कैंप में मुतहद थी वेंदी ऐं मोदी खे हिंदुस्तान जे दोस्तनि खां बि मदद न मिलंदी। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो ख़ानगी टीवी खे इंटरव्यू चवे थो, असां ते जंग बंदी लाइ को बि दबाव न हो। अमरीका समेत सभई दोस्त मुल्क असां सां गॾु हुआ। दोस्त मुल्क जंग बंदी जे हक़ में हुआ, तंहिं करे असां जंग बंदी जो ऐलान कयो। असांजा बाग़ी अफ़गानिस्तान में हुकूमत जी सरपरस्ती में रहनि था। बलूचिस्तान खे दहशतगर्दीअ तरफ़ धिकियो वियो आहे। ख़राब ऐं सुठनि अस्करियत पसंद वारो फ़र्क़ु ख़त्म करे छॾियो आहे। रियासत हमेशह माउ जो किरदारु अदा कयो आहे। कानून जी हुकुमरानी सां ई मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो थी सघे थो। पाकिस्तान दुनिया जो वाहिद मुल्क आहे जेको अलहदगी पसंद तंज़ीमुनि खे बर्दाश्त करे रहियो आहे। तशद्दुद सां मुल्क टोड़े नथो सघिजे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो तक़रीब खे ख़िताब चवे थो, मुल्क टोड़ण लाइ दानिश्वर तबिके ते कमु थी रहियो आहे। नफ़रत जे बुनियाद ते धार बलोच रियासत ठाहिण जी साज़िश कई वई। गवर्नर संत कामरान टेसौरी ऑपरेशन बुनियानुल मरसूज़ जे शहीदनि जी यादगार जो इफ़्तिताह करे छॾियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो क़ौम जो ॻाठ ऊंचो करे छॾियो आहे। भारत ख़िते जो अमन तबाह करणु चाहे थो। पाकिस्तान भारत खे शर्मनाक शिकस्त ॾिनी। ईंदड़ नस्ल लाइ असांखे मज़बूत पाकिस्तान ठाहिणो आहे। सिंध जे गवर्नर कामरान ख़ान टेसौरी जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चयईं, शहीद असांजो फ़ख़ुरु आहिनि। पंहिंजे मोहसिननि खे विसारींदड़ क़ौम कॾहिं बि तरक़ी नथी करे सघे। ऑपरेशन बुनियानुल मरसूज़ जो क्रेडिट सिपहसालार ॾांहुं वञे थो। 1965 जी जंग जी यादि असां 2025 में ताज़ी करे वरिती। असां दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त पाकिस्तान जंग जो ख़्वाहिशमंद नाहे। पाकिस्तान की कामयाबी सॼी क़ौम खे हुजे। मुल्क आहे त ख़ुशहाली आहे। नफ़रत जी सियासत मुल्क खे कुछ भी नाहे ॾिनो। असांजी सॼी क़ौम रुक जी भित जी मुक़ाबलो कयो। नफ़रत जी सियासत ख़त्म थिए त ॾिसो मुल्क केतिरो तरक्की करे थो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो तक़रीब खे ख़िताब चयईं, समूरी सियासी क़यादत लाइ पाकिस्तान रेड लाइन हुअणु घुरिजे। पाकिस्तान जी मईशत में हैरत जोगी तरक्की ॾिसण में आई।